काबे जे साम्हूं कलाक टावर जे मथां चंड जे अंदरि कमरो आख़िर छो ठाहियो वियो आहे। सऊदी अरब में बैतुल्लाह जे बिल्कुलु साम्हूं मका कलाक टावर नाले हिक ख़ूबसूरत इमारत मौजूदु आहे। हिन कलाक टावर जी पीढ़ जो पत्थर 2004 ईस्वी में रखियो वियो ऐं हिन कलाक टावर जी तामीर 2012 में मुकमिल थी। रमज़ानुल मुबारक 2012 ईस्वी जे मुक़दस महीने में हिन घड़ियाल खे 3 महीननि ताईं आज़माइशी बुनियादनि ते हलायो वियो ऐं ईंदड़ साल ईद उल फितर 2013 ईस्वी ते हिन घड़ियाल जो बाज़ाब्ता इफ़्तिताह कयो वियो। मका कलाक टावर उन अज़ीम प्रोजेक्ट जो हिसो आहे जंहिंमें 3000 कमरनि वारो होटल पिणु शामिल आहे, जंहिंमें 858 कमरा लग्ज़री अपार्टमेंट आहिनि। उन्हनि कमरनि जूं दरियूं काबे तरफ़ खुलनि थियूं, जितां हर वक़्तु काबे ऐं मस्जिदुल हराम जो रूह परवर नज़ारो ॾिसी सघिजे थो। हज दौरान हिन कॉम्प्लेक्स में 6500 हाजी तरसी सघनि था। उन खां अलावा 10,000 निमाज़ुनि जे नमाज़ अदा करण जे लाइ हिकु वॾो हॉल ठाहियो वियो आहे। पूरे प्रोजेक्ट में 123 फ्लोर आहिनि, जिन मां 120 ज़मीन खां मथे ऐं 3 अंडरग्राउंड आहिनि। हेठि ॾिनल बेसमेंट में 1000 खां वधीक गाॾियूं पार्क करे सघजनि थियूं। हिक माड़ में इस्लामी अजाइब घर पिणु ठहियलु आहे। 20 मंज़िलुनि सां गॾु हिकिड़ो वॾो शॉपिंग मॉल पिणु आहे। कॉम्प्लेक्स में 96 एक्सकेलेटर आहिनि। उन खां अलावा लिफ्टूं पिणु लॻायूं वियूं आहिनि, जिन जी रफ़्तार 6 मीटर फ़ी सेकंड आहे। उन वक़्तु इहा इमारत दुनिया जी 3 बुलंद तरीन इमारत हुई। हिन टावर जी ऊचाई 1972 फुट याने 601 मीटर आहे ऐं उन जी चोटीअ ते हिकु ख़ूबसूरत सुनहरी पहिरियनि तारीख़ुनि जे चंड जहिड़ो चंड मौजूदु आहे, जेको एतिरो वॾो आहे जो उन खे तमामु परे खां बि ॾिसी सघिजे थो। जेतोणीकि केतिरनि ई माण्हुनि खे हिन कलाक टावर बाबति घणो कुझु मालूम हूंदो, पर शायदि खेनि इहा ख़बर न हुजे त इन टावर जी चोटीअ में लॻल ख़ूबसूरत चंड में हिकु हॉल जहिड़ो ख़ूबसूरत कमरो आहे, जेको बग़ैर छित जे आहे। ही ओपन एयर हॉल सिर्फ़ अल्लाह ताला जी इबादत लाइ मख़सूस आहे। हिन वक़्तु ही हॉल दुनिया जी बुलंद तरीन इबादत गाह आहे। तव्हां इन खे दुनिया जी सभ खां मथां ई मस्जिद पिणु सॾे सघो था। हिन हॉल ताईं पहुचण लाइ हिकु तेज़ रफ़्तार लिफ्ट मौजूदु आहे। लिफ्ट तां लहण बाद 18 मीटरनि जो फ़ासिलो पहिरें पंधु तइ करणो पवंदो ऐं उन खां पोइ कमरे ताईं पहुची सघिबो आहे। पोइ जेकॾहिं हेठि ॾिसबो त हेठि बाक़ी इमारतुनि सां गॾु काबतुल्लाह बि नज़र अचे थो। हिन कमरे ताईं पहुचण लाइ हिकु मुतबादिल चेयर लिफ्ट पिणु आहे, जंहिंखे दुनिया जी सभ खां मथां ई चेयर लिफ्ट जो एज़ाज़ पिणु हासिलु आहे। हिन टावर जी सभिनी पासनि ते लॻल घड़ियाल एतिरा वॾा आहिनि जो उन्हनि मां हर हिकु 43 मीटरनि जे मुफ़ासिले ते पखिड़ियल आहे। घड़ियालनि में 2 सुयूं इस्तेमालु थियल आहिनि, मिंटनि वारी ऐं कलाक वारी। कलाक टावर जे चइनी पासनि ते लॻल घड़ियाल मोटरनि सां हलनि था ऐं अलॻि अलॻि यूनिट ठहियल आहिनि। मिंटनि वारी सुई 72 फुट ऐं कलाकनि वारी 56 फुट डिघी आहे ऐं इन्हनि घड़ियालनि जी हर सुईअ जो वज़न 1.5 मेट्रिक टन आहे। हिन टावर जी ख़ूबसूरतीअ खे राति जे वक़्तु उन वक़्तु 4 चंड लॻी वेंदा आहिनि, जॾहिं उन में लॻल 20 लख LED लाइटियूं रोशन कयूं वेंदियूं आहिनि ऐं सॼो टावर उन्हनि रंगीन रोशनियुनि में निर्वार थींदो आहे। इहे रोशनियूं 17 किलोमीटर जे फ़ासिले खां बि ॾिसी सघजनि थियूं।